आईसीसी चैंपियन ट्रॉफी में अफगानिस्तान की शानदार बैटिंग इंग्लैंड के मैच खटण लाइ 326 रन जो हदफ। इब्राहिम जरदान 177 रन की तारीख़ी इनिंग खेड़ी। पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में मुख़्तलिफ़ शोबनि में मुफ़ाहिमत ऐं यादाश्तनि ते सहियूं। पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में मज़बूत राब्ता क़ाइम आहिनि। सीड़पकारी ऐं वापार में वाध ॿिन्ही मुल्कनि जे मुफ़ाद में आहे। हिक साल में पाकिस्तान जी मईशत खे पेरनि ते बीहारियो वियो आहे। पाकिस्तान में महांगाई 38 खां घटिजी 2.4% ते आंदी। व्याज जी शरह में घटिताई सां सीड़पकारनि जो एतमाद बि बहितर थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़िताब अज़बक सदर शौकत मीर याक़ूब चयो आहे त रोशन मुस्तक़बिल लाइ ॿिन्ही मुल्कनि में ॻाल्हियूं ऐं मुआहिदा तमामु अहम आहिनि। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल हिकमत अमली ऐं मौक़ियनि मां फ़ाइदो हासिल कयो वेंदो। ताशकंद ऐं लाहौर विच में उॾामनि सां ॿिन्ही मुल्कनि खे फ़ाइदो थींदो। ॿिन्ही मुल्कनि में सीड़पकारी ऐं वापार बाबति फ़ाइदेमंद ॻाल्हियूं थियनि पियूं। इलाइक़ाई ऐं आलमी फोरम्स ते बि सहकार जारी रखियो वेंदो। पाकिस्तान मुख़्तलिफ़ चैलेंजिस के मुंहुं ॾेई रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखे थी। ॿियनि मुल्कनि में भी जमहूरियत मज़बूत न रही आहे। पीपी पंहिंजे दौर में मुखालिफ़ धुर के गॾु खणी हली। पीपी जो मीसाक जमहूरियत में अहम किरदार हो। पीपी अक्सरियत में न आहे ऐं न ई फ़ैसिला करे सघे थी। क़ौमी सियासत में ज़रूरत पवण ते पीपी साथ ॾिनो आहे। अदालतुनि खां जेल मेन्यू में तब्दीली जूं अपीलूं कई पियूं वञनि। पीटीआई बानी के दौर में फुफी के गिरफ्तार किया वियो। सियासी तौर कंहिं खे निशानो बनाइण जा हामी न आहियूं। क़ौमी ऐं आलमी सतह ते इंसानी हक़नि के अथी वठाइण ऐं तहफ़ुज़ लाइ पाकिस्तान के अज़्म जो वर्जा। वालारिल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भनकड़िन ते ॻणती जो इज़हार। आलमी बिरादरी फ़लस्तीनी अवाम जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जोगा कदम खणे। वालारिल कश्मीर जी सूरतहाल ते कमीशन ऑफ इंक्वायरी जोड़ी वञे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो जिनीवा में गॾियल क़ौमनि जे इंसानी हक़नि जी काउंसिल जे 58 इजलास के ख़िताब। चवे थो गुज़िरियल ॾहाके में इंसानी हक़नि बाबति 70 खां वधीक कानून मंज़ूर कया विया। 6वीं आइनी तरमीम में साफ़ सेहतमंद ऐं पायदार माहौल के बुनियादी हक़ मञियो वियो। इहो कदम मुल्की इंसानी हक़ जे फ्रेमवर्क में अहम हैसियत रखे थो। अपोजिशन ग्रैंड लॉन्च जे 2 ॾींहनि वारी क़ौमी कॉन्फ्रेंस सीनियर सियासतदान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त कानून जी बालादस्ती खां सवाइ मुल्क अॻिते नथो वधी सघे। हुकुमरान जेको कनि पिया उन जी उमेद न हुई। हिन वक़्तु मुल्क जी राय दॿाइण जी कोशिश कई पई वञे। ग्रैंड लॉन्च जी ॻाल्हि बात में थींदी आहे। अॻु में हिकु सोच क़ाइमु कई वञे। पीका एक्ट 6वीं आइनी तरमीम अदल जे निज़ाम के ख़त्म करे छॾियो आहे। हाणे चीफ जस्टिस वटि पंहिंजे बेंच ठाहिण जो इख्तियार बि नाहे। सुप्रीम कोर्ट आइनी मसला ॿुधण लाइ हूंदी आहे पर हाणे नथी ॿुधी सघे। लाहौर हाई कोर्ट पीका एक्ट में तरमीम खिलाफ दरख्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत ऐं ॿियनि इख्तियारनि के नोटिस जारी करे छॾिया। जवाब तलब पीका बिल लाॻापियल स्टेक होल्डर्स ऐं सहाफ़ी तंज़ीमुनि जी मुशावरत खां सवाइ आंदो वियो। पीका तरमीमी एक्ट आइन में ॾिनल इज़हार जी आज़ादी जे तहफ़ुज़ सां टकराव में आहे। पीका तरमीम एक्ट के कलदम करार ॾिनो वञे। पीका तरमीम एक्ट तहत थींदड़ कार्रवाइयुनि के दरख्वास्त जे क़तई फ़ैसिले सां मशरूत कयो वञे। दरख्वास्त में इस्तदा आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस में सिंध असेंबली जे अॻूणे स्पीकर आगस्ट राज दुरानी ऐं ॿियनि जी बजट जी दरख़्वास्तुनि ते दलील तलब। कराची जी एहतिसाब अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते बजट जी दरख़्वास्तुनि ते दलील तलब करे वरिता। ॿुधणी 13 मार्च ताईं मुलतवी। नौशरो फिरोज बरसा शागिर्दियानी मुबैना तौर जिनसी ज्यादती जो शिकार केस दाखिल। जवाबदार गिरफ्तार। मुतासिर शागिर्दियानी मेडिकल चेकअप लाइ अस्पताल मुंतकिल। मुतासिर शागिर्दियानी जो चवणु आहे त स्कूल खां वापसी दौरान जवाबदार सद्दाम खोसे जिनसी ज्यादती जो निशानो बणायो। इंसाफ़ फराहम कयो वञे। चक भरिसां पुरस्टार नमूने गुम थियल 6 ॻोठाणनि मां 4 ॼणनि जी अगवा जी तस्दीक।
हथियारबंदनि ॻोठ ईसा टामरी वासी ॿिनि ॻोठाणनि खे अगवा बाद थोरे पंध ते छॾे 6 ॼणनि खे खणी विया। मुख़बिन में अब्दुल वहीद टामरी, इरफान टामरी, राहिब टामरी ऐं अब्दुल कादिर टामरी शामिल। वाक़े बाद मुख़बिन जे घर में रोज़ राड़ो मची वियो। पुलिस मुख़बिन जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी। पाढ़ भरसा गोठ बाबोरी में गोपांग बिरादरी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार जो जिरगो 1 करोड़ 70 लख रुपया दंड मुक़रर। हाकिम गोपांग ऐं शौकत गोपांग जी धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां थियल झेड़े में मारिजी वियल 3 ॼणनि जे क़त्ल जो जिरगो पीपी अॻवान अदनान अल्ताफ़ उनर जी सरपेची में थियो। धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि शौकत गोपांग वारी धुर खे ॾोही करार ॾिनो वियो। धुरियूं खीर खंड। मिठी में थर स्पोर्ट्स मेलो शुरू। सेक्रेटरी स्पोर्ट अब्दुल अलीम लाशवारी इब्तिदा करे छॾियो। थर स्पोर्ट्स मेलो 2 ॾींहं जारी रहंदो। मेले में उठनि घोड़नि जी डोड़, मैराथन, वलाखड़ो, क्रिकेट, शूटिंग बॉल, कोरी कोरी ऐं ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला थी रहिया आहिनि। अॼु म्यूज़िकल नाइट बि थींदी। आई थर जे नाले वारे रागी ऐं थर जे बाबी सादिक फ़कीर के विछड़े 10 वरे विहामी विया। अॼु संदसि वरसी सादगी सां मल्हाई पई वञे। संदसि गीत अॼु बि झर झंग में गूंजी रहिया आहिनि। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार माया मंजर अज़ीज़ ऐं दुआ भुट्टो। नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियो तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो।